वालेकुम व्यूवर्स, जी अॼो के हिसाब से गॾु वरी हाज़िर थिया आहियूं। अॼो को हिकिड़ो हिसाब पाण खणी आया हूँ जैमें अक्सर करे जेको आहे उहो ईंदो रहंदो आहे टेस्टुनि में, जैमें इन्वेस्टमेंट जेका आहे उनजो भी ज़िक्र हूंदो आहे, प्रॉफिट जो भी ज़िक्र हूंदो आहे ऐं पार्टनरशिप जो भी ज़िक्र हूंदो आहे। पहिरियां क्वेश्चन के समझूं था उन खां पोइ हल करण जी कोशिशि कयूं था। Ali and Saad started a business with investments of rupees 60,000 and 80,000। हाणे अली ऐं सद ॿ फर्ज़ी नाला आहिनि, उहे हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट कनि था जंहिंमें शुरूआती तौर ते हिकिड़ो ॼणो 60,000 रुपया लॻाए थो ऐं ॿियो 80,000 रुपया लॻाए थो तरतीबवार। आफ्टर 1 year they earned a profit of rupees 21,000। हिकु साल पूरो थियण खां पोइ उहे 21,000 रुपया मुनाफ़ो कमाइनि था। फाइंड द शेयर ऑफ ईच पार्टनर इन द प्रॉफिट। हाणे असांखे छा करिणो आहे त उन्हनि जो जेको 21,000 रुपया जेको नफ़ो थियो आहे उहो ॿिन्हिनि में विराइणो आहे, त उन्हनि खे जेका इन्वेस्टमेंट उन्हनि जेका स्टार्टिंग में जेका कई आहे उन जे हिसाब सां उन्हनि में विराइणो आहे। तो पहिरियां असां छा कंदासीं, पहिरियां असां हिननि जो निस्बत मालूम कंदासीं, रेशो मालूम कंदासीं त हिननि जी जेका आहे सा जेका इन्वेस्टमेंट आहे उहा कहिड़े निस्बत में आहे। त पाण अचो त ॾिसूं कहिड़ी निस्बत में आहे। हिते ॿ पार्टनर आहिनि, हिकिड़ो अली आहे, उनजी निस्बत आहे सद सां। अली जेको आहे उहो 60,000 खणी थो अचे ऐं सद जेको आहे उहो 80,000 खणी थो अचे। हाणे हिन जो सिंपल मेथड तव्हांखे ॿुधाए छॾियां। सिंपल मेथड इहो हूंदो आहे त तव्हां हिन तरफ़ वारियूं ज़ीरोज़ काउंट कयो, ॿुड़ियूं काउंट कयो, हिन तरफ़ वारियूं ॿुड़ियूं काउंट कयो। अगरि उहे जेतिरियूं ॿुड़ियूं हिन पासे आहिनि एतिरियूं ॿुड़ियूं ॿिन्ही पासनि तव्हां कटे सघो था। हिन पासे ॾांहुं 4 ॿुड़ियूं आहिनि, हिन पासे ॾांहुं 4 ॿुड़ियूं आहिनि, त तव्हां ॿई कटे छॾियूं। हाणे हिन पासे ॾांहुं 6 बचा, हिन पासे ॾांहुं 8 बचा, ॿिन्ही ते ॿिनि जो खोड़ो लॻे थो। हिन ते 3 चकर लॻो ऐं सद जेको हिन ते 8 आहे उन ते 4 चकर लॻो। हाणे हिन जो मक़सदु इहो थियो, अली 3 रुपया खणी थो अचे ऐं सद 4 रुपया खणी थो अचे, हुनखां 1 रुपयो वधीक खणी थो अचे। हाणे सभ खां पहिरियां छा कंदासीं, हिननि ॿिन्ही निस्बतनि जो पाण में जोड़ करे छॾींदासीं। 3 ऐं 4 ॿिन्हिनि जो थींदो 7। हाणे मालूम करणो आहे टोटल प्रॉफिट ॿिन्हिनि में केतिरो विरायूं। टोटल प्रॉफिट आहे असां वटि 21,000 ऐं पाण उनखे छा करे छॾींदासीं, 7 सां असां उनखे जेका ॿिन्हिनि निस्बतुनि जो पाण में जोड़ कयो हुयोसीं इनखे असां डिवाइड करे छॾींदासीं इन सां। हाणे 7 जो खोड़ो 21 ते 3 चकर लॻंदो ऐं हाणे इहे जेके 3 ॿुड़ियूं जेके बची पयूं इहे 3 जे पोयां लॻाईंदासीं, इहे थींदा 3,000। हाणे अलीअ जो शेयर कढूं, शेयर ऑफ अली हे हितां खयासीं 3,000 ऐं हिनखे असां मल्टीप्लाए कंदासीं हिन अलीअ जी निस्बत सां, अली जे रेशे सां। अलीअ जो रेशो हुयो 3, यानी 3 रुपया खणी आयो हुयो। 3 सां जीअं ई हिनखे मल्टीप्लाए कयोसीं 3 खे 3,000 सां, त इहो थियो 9,000। हिन जो मक़सदु आहे अलीअ जो शेयर थींदो 9,000। सद जो शेयर कढणु बिल्कुलु आसान आहे। 2 तरीक़नि सां सद जो शेयर कढी सघिजे थो। हिकिड़ो त जेको टोटल प्रॉफिट आहे उन मां 9,000 खे माइनस करे छॾियऊं तॾहिं बि निकिरी ईंदो, ऐं साॻियो ई मेथड जेको असां अलीअ ते अप्लाई कयो आहे उहो अप्लाई करे ॾिसूं त उहो बि निकिरी ईंदो। शेयर ऑफ सद उहो थींदो वरी जेको आहे उहो 3,000 ऐं मल्टीप्लाई बाय सद जो जेका निस्बत हुई उहा हुई 4। त हाणे सद जो जेको प्रॉफिट थींदो उहो थींदो 12,000। उन खां पोइ तव्हां हिकिड़ी वॾी जेका आहे इंपॉर्टेंट ॻाल्हि उहा यादि रखी छॾिजो, उहा इहा ॻाल्हि यादि रखी छॾिजो त हिननि ॿिन्ही जो असां जॾहिं पाण में टोटल कयूं त उहो हमेशह जेको आहे उहो 21,000 अचणु खपे, यानी जेको हिननि जो प्रॉफिट हो। जेकॾहिं इहो 21,000 नथो अचे त हिन जो मक़सदु आहे त तव्हां किथे मिस्टेक कई आहे। ऐं ॿियो मेथड बि जेको आहे उहो हिन जो सद जो कढण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। उहो इहो आहे 21,000 माइनस जेको आहे 9,000 ई अलीअ खणंदो, त बाक़ी पोइ हिते जेके बि बचंदा उहो सद खणंदो, पोइ हिते 12,000 ई बचंदा उहो सद खणंदो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त हिनखे जेको आहे उहो फॉलो ज़रूरु कजो, आईडी खे शेयर ज़रूरु कजो पंहिंजे दोस्तनि सां, ऐं लाइक कजो, कमेंट कजो। थैंक यू वेरी मच।